Welcome to Time News Studios. You are watching 12 a.m. Bulletin. पीटीआई हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ ऑपोजिशन संदरा वधी वरिता। अॼु इस्लामाबाद में पीपल्स पार्टी जी मेज़बानी में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस ॾींदी। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए शिरकत सां गॾु ख़िताब बि कंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जी JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। APC बाबति सलाह मशवरा। ज़रदारी हाउस इस्लामाबाद बदिरां निजी होटल में रथियल APC में नून लीग JUI ANP BNP मैंगल BNP अवामी नेशनल पार्टी क़ौमी वतन पार्टी ऐं JUP समेत ऑपोजिशन जूं 11 जमातूं शिरकत कंदियूं। जमात इस्लामी शिरकत खां इनकार करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत ऑपोजिशन जी APC खे जवाबदारनि जो मेड़ाको क़रार ॾेई छॾियो। APC में नवाज़ शरीफ़ जो ख़िताब नशर करण ते पाबंदी लॻाइण जो इशारो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त हिकु शख़्स जेको ॾोही आहे बीमारी जो बहानो बणाए परॾे हलियो वियो ऐं उतां APC खे ख़िताब कंदो। कानून आॾो पेश करण जी ॻाल्हि थिए थी त हू बीमार आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शिबली फराज़ चयो त ऑपोजिशन APC में तय कंदी त कीअं बदअमनी पखेड़ी वञे। उहे नाउमीदी पकिड़े रहिया आहिनि जंहिंसां मुल्क में संजीदा मसइलो पैदा थी सघे थो। सलाहकार शहज़ाद अकबर चयो त ऑपोजिशन खे ख़दशा आहिनि त हाणे उन्हनि जा जज नथा मुक़रर थियनि। आज़ाद अदलिया खेनि चुभी रही आहे। पैमरा कानूननि मूजिबि कंहिं बि रुपोश ॾोहारी जो ख़िताब नशर नथो करे सघिजे। जेकॾहिं ईअं थियो त पैमरा जा कानून हरकत में अची वेंदा। अॼु वारी APC में 2 सज़ा याफ़्ता ॾोहारी बि शिरकत कंदा। नून लीग APC में शिरकत लाइ पार्टी अॻवाननि जे नालनि जो ऐलान करे छॾियो। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ मरियम नवाज़ शाहिद खाकान अब्बासी अयाज सादिक परवेज़ रशीद राणा सनाउल्ला ऐं ॿिया अॻवान APC में शिरकत कंदा। JUI वफ़द जी क़यादत मौलाना फज़लुर रहमान कंदो। PP अॻवान कमर ज़मान कायरा चयो आहे त लॉजिस्टिक मसइलनि सबबि APC जो हंधु तब्दील कयो वियो। सहारनि ते बीठल हुकूमत रही पट पवंदी ऐं इक़्तिदार ख़तमु थियण खां पोइ PTI टुकड़ा टुकड़ा थी वेंदी। APC में हुकूमत मां छुटकारे लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। नून लीग पारां APC में नवाज़ शरीफ़ जो ख़िताब सोशल मीडिया ते लाइव ॾेखारण लाइ तयारियूं। मरियम नवाज़ ट्वीट बयान में चयो आहे त नवाज़ शरीफ़ जो ख़िताब फेसबुक ट्विटर ऐं YouTube ते लाइव ॾेखारियो वेंदो। नवाज़ शरीफ़ APC में लाज़मी ख़िताब कंदो ऐं संदसि आवाज़ खे केरु बि दॿाए नथो सघे। साबित थी वियो आहे त नवाज़ शरीफ़ तब्दीली सरकार जो सियासी मौत आहे। इमरान हुकूमत अॼु बि नवाज़ शरीफ़ खां ॾिनल आहे। पंजाब जे सुध समाज वारे वज़ीर फयाज़ुल हसन चौहान चयो आहे त अॼु थींदड़ APC में चोर गॾिजी वेहंदा। APC जी एजेंडा रुगो करप्शन खे तहफ़ुज़ ॾियणु आहे। ऑपोजिशन खे लॻे थो त PTI सरकार FATF ते सौदेबाज़ी कंदी पर अहिड़ो कुझु बि न थींदो। बलूचिस्तान जे इलाइक़े आवरान में सिक्योरिटी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जूं इंतज़ामी कैम्प्स ऐं लॉजिस्टिक बेस बि तबाह। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस ऑपरेशन कयो त दहशतगर्दनि बि फायरिंग कई ऐं चकरियूं थियूं। ऑपरेशन दौरान हथियारनि जो हिकु वॾो ज़ख़ीरो ऐं मवासिलाती औज़ार हथ। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीरा शाह में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान फायरिंग जी ॾेवट में 2 फ़ौजी जवान हवलदार ताजबर अली ऐं सिपाही राशिद शहीद। कराची जी मदीना कॉलोनी में सर्च ऑपरेशन दौरान 4 रॉकेट लॉन्चर हथ। रॉकेट लॉन्चर लिकाईंदड़ जवाबदारनि जी ॻोल्हा जारी। सिंध में समूरनि रुपोश ऐं इश्तिहारी ॾोहारनि जा नाला 1 महीने अंदरि अख़बारुनि में शाया करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट IG सिंध खे रुपोश ऐं इश्तिहारी ॾोहारनि जे नालनि जी फ़हरिस्त घरू खाते हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त क्रिमिनल जस्टिस सिस्टम जो मक़सदु रुगो ॾोहारनि खे सज़ा ॾियणु न पर ॾोहनि खे रोकण बि आहे। सभ खां पहिरियों कमु ॾोह रोकणु आहे। ॾोहनि खे रोकण लाइ CCTV ऐं DNA टेस्ट सूदो ॿिया जदीद औज़ार तोड़े तरीक़ा इस्तेमालु कया वञनि। ॾोहारनि ताईं पहुचण लाइ दुनिया में बहितरीन मिसाल मौजूदु आहिनि। फ़ौजदारी ऐं रैप केसिस में DNA अहमियत रखे थो।
सिंध जे कानून वारे खाते में DNA जे हवाले सां का बि कानून साज़ी नथी थिए। क्रिमिनल जस्टिस सिस्टम में फॉरेंसिक साइंस जे इस्तेमाल वारी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे। तंहिं करे सूबे में फॉरेंसिक शोबे खे मज़बूत कयो वञे। अदालत सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खां डिजिटल फॉरेंसिक कोर्स मुतारिफ़ कराइण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। भाई डिलीवरी नहीं मिल रही, मैं शोर मचाऊंगा, यही तो समझाने आया हूँ। आई एम नॉट कंसर्न पीटीआई की गवर्नमेंट हो, PMLN की गवर्नमेंट हो, इस शहर के अंदर गैस की डिलीवरी सही नहीं है और ये मैं शोर मचाऊंगा। वजीर आजम साहब भी सुने, उमर अयूब साहब भी सुने, नदीम बाबर साहब भी सुने, उनको शर्म भी दिलाऊंगा और यही कहूंगा कुछ शर्म होती है, कुछ हया होती है। 2 साल गुजर गए, मसला हल। PTI अगवान फिरदौस शमीम नकवी वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि ख़िलाफ़ ॾिनल बयान ते मुआफ़ी वठी छॾी। फिरदौस शमीम नकवी ट्वीट कंदे चयो त संदसि बयान जो मतिलबु हो त हू वज़ीर आज़म सां गैस बहिरान ते तवानाई वारे वज़ीर ऐं सुई सदरन गैस कंपनी जे बारे में शिकायत कंदो। फिरदौस शमीम नकवी काल्ह वज़ीर आज़म खे मुख़ातिब थींदे चयो हो त कुझु शर्म हूंदी आहे, कुझु हया हूंदी आहे। 2 साल गुज़री विया, गैस जो मसइलो हल नाहे थियो। मुल्क में तालीमी इदारनि तरफ़ां SOPs ते अमल न थियण जे नतीजे में कोरोना जा केसिस ॿीहर वधण लॻा। बलूचिस्तान में कोरोना जा केसिस वधण बाद हिकु ॾींहं में 4 स्कूल ऐं 1 यूनिवर्सिटी बंदि। कोयटा में 3 स्कूलनि ऐं ज़ोब जे 1 गर्ल्स स्कूल में कोरोना जा केस रिपोर्ट। बलूचिस्तान यूनिवर्सिटी बि बंदि। पंजाब जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में 32 ॿारनि ऐं 2 मुलाज़िमनि खे कोरोना जी तस्दीक़। वधीक 2 स्कूल सील। हैदराबाद में तालीमी इदारनि जे दौरनि बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सूबाई हुकूमत ॿारनि जी सिहत खे नज़र में रखंदे ॿिए मरहले में तालीमी इदारा खोलण वारो फ़ैसिलो 1 हफ़्ते लाइ मुलतवी कयो आहे। इन में नाराज़गी जी का बि ॻाल्हि नाहे। अॻुवाट एतमाद में वठण बाबति वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जे ॾोरापे खे बि ॾिसी वठंदासीं। खेसि ख़बर आहे त ॿारनि जी तालीम ऐं सिहत जे मामले ते असां सियासी पॉइंट स्कोरिंग नाहे कई। 22 सेप्टेम्बर ते इजलास दौरान तालीमी इदारा खोलण वारे फ़ैसिले ते नज़रसानी कई वेंदी। कराची में बि 4 स्कूलनि खे बंदि कयो वियो। सिंध जो तवानाई वारो वज़ीर इम्तियाज़ शेख कोरोना वायरस में वठिजी वियो। खेसि 2 ॾींहनि खां बुखार ऐं ज़ुकाम हो। कोरोना जी तस्दीक़ थियण बाद सूबाई वज़ीर घर में आइसोलेट कयो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 2018 में इनकम टैक्स खां सवाइ ज़रई टैक्स बि अदा कयो। FIA रुगो इनकम टैक्स जा तफ़सील जारी कया आहिनि। 2018 में मूं ज़रई टैक्स जी मद में 1,99,87,335 रुपया टैक्स अदा कयो। PB चेयरमैन बिलावल भुट्टो 2019 में 45,65,243 रुपया इनकम टैक्स अदा कयो। बिलावल भुट्टो जे तर्जुमान चयो त बिलावल भुट्टो सभ खां वधीक टैक्स अदा कंदड़नि में शामिल आहे। ॾींहं में जेको आहे 15-12 कलाक जेको आहे सॼो ॾींहुं जेके लाइट न हूंदी आहे। हैदराबाद में जेके माण्हू मुक़ररु तारीख़ ते जेके पंहिंजो बिल ॾियनि था उन्हनि खे बि डिटेक्शन लॻाई वञे थी। जेको असांजो कारोबारी तबक़ो आहे उहो बि शदीद मुतासिर थिए थो। लोड शेडिंग चक्कर में घणी वधीक थी वई आहे ऐं हालात तमामु हिन महिल वधीक ख़राब आहिनि। कारोबार ॾींहुं ब ॾींहुं ख़राबी ते वञे थो। सिंध में डिघी लोड शेडिंग ऐं बिजली जो बहिरान संगीन थी वियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, दादू, मीरपुरफ़ाज़, नुशर फिरोज़, घोटकी, शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में कलाकनि जा कलाक बिजली बंदि हुअण सबबि शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। के इलेक्ट्रिक, सेप्को ऐं हेस्को इंतज़ामिया तरफ़ां मुख़्तलिफ़ बहाननि सां अणिलानियल लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। रहवासियुनि दाहियो आहे त 8 खां 18 कलाकनि ताईं बिजली बंदि हुजण सबबि मामूल जो कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। न घरनि में सुकून आहे ऐं न ई वरी कारोबार करे सघूं था। अलाए कॾहिं लोड शेडिंग जे अज़ाब मां जान आजी थींदी। बत्ती बंदि थियण खां पोइ चुल्हा बि थधा थियण लॻा। सिंध जे गादी वारे शहर कराची में बिजली बाद गैस बहिरान बि शिदत इख्तियार करे वियो। शहर जे अधु खां वधीक इलाइक़नि में गैस जी फ़राहमी घटिजण बाद घरेलू वाफ़ेदार अज़ाब में मुब्तला। घरनि में औरतूं रध बचाव लाइ परेशान। होटल्स ते बि गैस न हुअण सबबि बाहि ॿारण लाइ LPG सिलेंडर्स ऐं कोयलो इस्तेमालु थियण लॻो। सनती इदारनि में बि गैस प्रेशर घटिजण बाद कारोबार मुतासिर। सिंध में गैस जे बहिरान दौरान CNG स्टेशन बि बंदि। CNG एसोसिएशन जे अॻवाननि चयो आहे त सूबे में गैस प्रेशर घटि हुजण जो जवाबु ॼाणाए
हफ़्ते में 4 ॾींहं CNG स्टेशन बंदि कयूं वञनि थियूं। ॿियनि सूबनि में गैस जो को बि मसइलो न आहे, रुॻो सिंध में CNG स्टेशन मालिकनि खे परेशान कयो वञे थो। सिंध हुकूमत खे आबखाज जे वधंदड़ रुझान जा कारण ॼाणण ऐं आबखाज जे वाक़िअनि जी रोकथाम लाइ कमीशन जोड़ण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी खे कमीशन जी जोड़जग जो नोटिफिकेशन हफ़्ते अंदरि पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम ॾिनो आहे त कमीशन में नफ़्सियात जे माहिरनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि खे बि शामिल कयो वञे। कमीशन अहिड़नि इलाइक़नि जा दौरा करे जिन इलाइक़नि में आबखाज जो रुझान वधीक आहे। कमीशन इहो बि जाइज़ो वठे त ॿियनि सूबनि जी भेट में सिंध अंदरि आबखाज जे वाक़िअनि जो तइदाद केतिरो आहे। सेक्रेटरी सर्विसेज एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं फाइनेंस कमीशन खे माली तौरु लॉजिस्टिक सपोर्ट मुहैया करण जो बि हुकुम। अदालत कमीशन जी रिपोर्ट 3 महीननि में पेश करण जो हुकुम ॾींदे चयो त ज़हनी सिहत जे हवाले सां सहूलियत फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पनवाकिल वेझो वैशी सख़्त जवाबदार रत जे रिश्तनि खे लॼाए छॾियो। वेगी भेण खे ब्लैकमेल करे 3 महीननि ताईं लॼा लुट जो निशानो बणाइण जो इंकशाफ। कैंट पुलिस केस दाख़िल करे वरितो पर जवाबदार शबीर आराई खे गिरफ़्तार करे न सघी। FIR में ॻोठ सिद्दीक़ महिसर वासण मुतासिर नारी मौक़िफ़ इख़्तियार कयो त संदसि वेगो भाउ शबीर आराई गैर अख़लाक़ी वीडियोज़ ऐं तस्वीरूं ठाहे खेसि ब्लैकमेल कयो ऐं 3 महीननि ताईं लॼा लुट जो निशानो बणायो। कैंट पुलिस जो चवणु आहे त इतलाह आहिनि त जवाबदार कराची फ़रार थी वियो आहे। संदसि गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। जल्द खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। जवाबदार जे पीउ पारां बि वाक़िए जी तस्दीक़। लाड़काणे में राइस कैनाल ऐं दादू कैनाल जे कपरनि तां कब्ज़ा हटाइण जो हुकुम। अदालती हुकुम ते लाड़काणे डिवीज़न जे सर्वे सुप्रिंटेंडेंट लाॻापियल इदारनि खे लाड़काणो, रतोदेरो, ॾोकरी ऐं बाकराणी में कार्रवाइनि लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं। एंटी करप्शन जा टाउन कमेटी चंबड़ ऐं यूनियन काउंसिल नसीर खान लगारी जी ऑफिसिस ते छापा। एंटी करप्शन जी टीम टाउन कमेटी चंबड़ जी वाटर सप्लाई स्कीम जो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी वई। UC नसीर खान लगारी जो घुर्बल रिकॉर्ड गायब। एंटी करप्शन जे सर्किल ऑफिसर असलम शेख ॿुधायो त रिकॉर्ड गायब थियण मां लॻे थो त 27 लख रुपयनि जी करप्शन जूं शिकायतूं दुरुस्त आहिनि। जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। टंडोजाम वेझो 3 ॾींहं अॻु ज़हरीलो खाधो खाइण सबबि इस्पताल में दाख़िल वधीक हिकु मासूम ॿारड़ी हयाती विञाए वेठी। अफ़सोसनाक वाक़िए सॼो घर उजाड़े छॾियो। फौतियुनि जो अंग 5 थी वियो। इन खां अॻु मासूम नींगरी, संदसि 2 भाइर ऐं संदसि वारिद फौत थी चुका आहिनि। फौती घर धणी जी घरवारी ऐं भाॼाई जो सिविल अस्पताल हैदराबाद में इलाज जारी। चक में हिकु मदरसे जे मौलवी जो मामूली ॻाल्हि तां मासूम किताबनि ते मुबैना तौरु तशद्दुद। ॿारनि खे दरवाज़े सां ॿधी तशद्दुद जो निशानो बणाइण वारियूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल। मुतासिर ॿारनि जे वारसनि ॿुधायो त मौलवी अबूबकर महर देर सां अचणु ऐं सबक़ यादि न करण तां ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। DIG लाड़काणो इरफान बलोच वाक़िए जो नोटिस वरितो। SSP शिकारपुर खे जांच करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। मलीर वेझो ख़ौफ़नाक हादसे में पीउ पुट समेत 3 ॼणा हयातियूं विञाए वेठा। दुंबा गोड़ वेझो डंपर 2 मोटरसाइकिलनि सां टकराइजी वियो। नौजवान गुलज़ार, संदसि 5 सालनि जो पुटु रिज़वान ऐं हिकु अणॼातल शख़्स फौत। हादसे में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो, इस्पताल मुंतक़िल। ऐं लाड़काणे जी बाज़ार रेशम गली में सोनारे जी दुकान तां ॾींहं ॾिठे जो फुर। वाक़िए जा CCTV फुटेजिस टाइम न्यूज़ हथ करे वरिता। फुटेजिस में 2 फोरुनि खे दुकान तां हज़ारे रुपया रोक रक़म ऐं सोनो सेट फुर करण बाद फ़रार थींदे ॾिसी सघिजे थो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न सघी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस अमर टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।